रहीम ही जेको असांजो ही एहतजाज आहे उहो सिर्फ़ु असांजे सन स्टेशन जो जेको करप्ट सहाफ़ी ईअं सम्झ त सूबेदार सहाफ़ी उहो हिते जे वॾेरनि जो यार सहाफ़ी उन जे ख़िलाफ़ु आहे। असीं इदारे खे रिक्वेस्ट था कयूं हिनखे फिलफोर हटायो वञे। उहो मूं जहिड़े इंतिहाई थजे तूं हिन इलाइक़े खां पुछ, हू चए थो तव्हां ही ब्लैकमेलर हू आहे। असां दावा सां चऊं था को बि रिपोर्टिंग कंहिं बि ग़रीब जो रिपोर्टिंग अॼु ताईं मजीद उमरानी न कयो आहे। उहो बिल्कुलु वॾेरनि जो यार आहे। ख़ासि हिते जेके हिते जा लोकल वॾेरा आहिनि उन्हनि जो माना पिरी प्यारो दोस्त ऐं पुलिस जो यार आहे। पुलिस जो बि मसइलो हल कंदो आहे। कंहिं ग़रीब लाइ अॼु ताईं मजीद उमरानी को बि रिपोर्टिंग न कयो आहे। हिते हिकु अणधुरी पेशो आहे जंहिंमें ग़ैर जानिबदाराना रिपोर्ट कई वेंदी आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त मजीद जेको किरदारु अदा करे थो सहाफ़ जे हिन मैदान में उहो इंतिहाई जानिबदार आहे। जिते थोरो घणो माल जो आसिरो थो मिले सॼी रिपोर्टिंग उन्हनि जे हक़ में थी करे। असीं हिते जेके बि ॻोठ मियां खोसे वारा इन खां इलाही मुतासिर आहियूं। मुतालबो था कयूं आला अख़्तियारनि खां जेके बि KTN जा आला अथॉरिटीज़ आहिनि फौरी तौर हिन खे मुअतल करे हिन खां जेके आहिनि पंहिंजूं ज़िम्मेवारियूं वापसि करे हिन खे मुअतल कयो वञे। असांजो इहो जाइज़ मुतालबो आहे। उमेद आहे त असांजे हिन मुतालबे ते जेके आहिनि KTN सथ वारा आहिनि नोटिस वठी अणधोरी तरीक़े सां जांच कराए हिन खे हिन खां जेके इख़्तियारात आहिनि पंहिंजा वापसि कया वेंदा इंशाअल्लाह। जेको एहतजाज आहे KTN जो जेको करप्ट सहाफ़ी आहे अब्दुल मजीद उमरानी उन जे ख़िलाफ़ु आहे। असां अपील था कयूं KTN न्यूज़ जो डायरेक्टर आहे उनखे महिरबानी करे फिलफोर हिन खे हटायो। हीअ ग़रीबनि जो न पर जेके बि जागीरदार आहिनि सरमाएदार वॾेरा उन्हनि जो सहाफ़ी आहे। सम्झो गुंडे निमा सहाफ़ी आहे ऐं महिरबानी करे हिन खे हटायो।